अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल किया हूं रोहड़ी खां। रिपोर्ट आतिफ शाह जी। रोहड़ी शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में मच्छर मार स्प्रे मुहिम शुरू कई वई आहे। एडमिनिस्ट्रेटर रोहड़ी अली गुलज़ार काज़ी तफ़सील ॾींदे चयो त जीअं ई मौसम में तब्दीली ईंदी आहे त मच्छरनि में इज़ाफ़ो थी वञे थो। मच्छरनि ते कंट्रोल करण लाइ वक़्त सिर इक़दामात करणु ज़रूरी हुआ। उहो उन करे रोहड़ी शहर जे आस पास इलाइक़नि में सिम ऐं तलाव मौजूदु आहिनि, उन करे बि मच्छरनि में इज़ाफ़ो थिए थो। उन करे मुख़्तलिफ़ टाइमनि ते मच्छर मार स्प्रे मुहिम शुरू कंदा आहियूं। रोहड़ी शहर जे शहरी हुसैन बख्श मंगी, आमिर अहमद, मुजाहिद शेख, शिराज ज़ंगेजो, अली हसन शेख जे चवण मुताबिक़ त पहिरियों मच्छर मार स्प्रे कराइण लाइ म्यूनिसिपल कमेटी ऑफिसरनि वटि पंधु करणा पवंदा हुआ, पोइ बि अमल न थींदो हो। जॾहिं हिन जी मर्ज़ी हूंदी हुई तॾहिं मच्छर मार स्प्रे कराईंदा हुआ। मौजूद एडमिनिस्ट्रेटर अली गुलज़ार काज़ी मच्छर मार स्प्रे रोहड़ी में शुरू कराए बहितरीन कमु कयो आहे ऐं मच्छर जे करे मलेरिया जहिड़ी मौज़ी बीमारियुनि खां बचाइण लाइ बि उहो स्प्रे मुहिम जारी करे शहर जे शहरियुनि खे महफ़ूज़ कयो आहे।